बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर रोशनदीन कोरे जो मौजूब सहाफ़त जे आलिमी ॾींहं ते ऐवान सहाफ़त बदीन ऐं बदीन प्रेस क्लब हाल में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। इन मौक़े ते सॼे मुल्क ऐं सिंध जे शहीद सहाफ़िन समेत बदीन जे नाले वारनि शहीद सहाफ़ी मोहम्मद हनीफ़ ज़ई, शहीद मुश्ताक मेमण, नईम अल्लाह रखियो मल्हा जी मग़फ़िरत लाइ दुआऊं घिरी भेटा पेश कई हुई। जंहिंखां पोइ ऐवान सहाफ़त बदीन जे सदर लाला हारून गोपांग, प्रेस क्लब बदीन जे सदर शौकत मेमण, HUJ यूनिट बदीन जे सदर राज़िक ॾिनो खोसो, सीनियर सहाफ़ी तनवीर आराई, जनरल सेक्रेटरी अब्दुल शकूर मेमण, शफ़ी मोहम्मद जुने जोशाद, अल्ताफ़ मेमण जी अॻवानी में प्रेस क्लब खां ऐवान सहाफ़त बदीन ताईं हथनि में पेना फ्लैक्स ऐं पोस्टर खणी एहतिजाजी रैली कढी शहीद सहाफ़िन खे सुर्ख़ सलाम पेश कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त दुनिया जो पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिं में हक़ सच लिखंदड़ सहाफ़िन मथां कूड़ा केस दाख़िल कया वञनि था, मथनि तशदुद कयो वञे थो ऐं सहाफ़िन खे शहीद कयो वञे थो ऐं हिन वक़्तु बि सहाफ़िन लाइ सॼो मुल्क टांडो बणायो वियो आहे। इन मौक़े ते अॻवाननि मुतालबो कयो त शहीद थींदड़ सहाफ़िन जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं सहाफ़िन मथां कूड़ा केस ख़तमु करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। इन मौक़े ते वॾी तादाद में सीनियर सहाफ़िन अब्दुल मजीद मल्हा, अली मोहम्मद शहाणी, अरसलान यासीन काज़ी, नासिर अली, अब्दुल हमीद सुमरो, इमदाद बलोच, अख्तर अली खोसो, अशफाक मेमण, अली नवाज़ चन्ना, अली मेमण, शफ़ीक मेमण, इसहाक शेख अत्ता चांडियो, रोशन कौरी जो समेत वॾी तादाद में सहाफ़िन शिरकत कई।